मती अध्याय ॿियों। पूरब दिशा जे देश मां ज्योतिषियुनि जो अचणु। यीशुअ जो जनमु यहूदा क्षेत्र जे बैतलहम नगर में थियो। उन वक़्तु हेरोद राजा हुयो। यीशुअ जे जनमु थियण ते कुझु ज्योतिषी पूरब दिशा जे देशनि मां यरूशलेम शहर में अची करे पहुता ऐं उहे ईअं पुछण लॻा, यहूदियुनि जो राजा जंहिंजो जनमु थियो आहे उहो किथे आहे? छोकी असां पूरब दिशा में उन जो तारो ॾिठो आहे ऐं असां झुकी करे उन जे अॻियां सीस नवाइण जे लाइ आया आहियूं। जॾहिं राजा हेरोद इहो ॿुधो त उहो ऐं यरूशलेम जा ॾाढा माण्हू बि घबराइजी विया। तॾहिं राजा हेरोद सभिनीनि मुख्य याजकनि ऐं धर्मशास्त्रियुनि खे घुरायो ऐं उन्हनि खां पुछियईं, मसीह जो जनमु किथे थियण वारो आहे? उन्हनि राजा हेरोद खे जवाबु ॾिनो, यहूदा क्षेत्र जे बैतलहम नगर में, छोकी भविष्य वक्ता जे द्वारा मसीह जे बारे में ईअं ई लिखियलु आहे, हे बैतलहम, तूं जेको यहूदा क्षेत्रनि में आहीं, तूं यहूदा जे मुख्य नगरनि मां कंहिंखां बि घटि कोन आहीं, छोकी तोमां हिकु हाकिम निकिरंदो जेको मुंहिंजी प्रजा इज़राइल जे माण्हुनि जी रखवाली कंदो। तॾहिं राजा हेरोद ज्योतिषनि खे अकेलाईअ में पाण वटि घुराई ऐं उन्हनि खां पुछियईं त उहो तारो तव्हांखे ठीकु कहिड़े समय ते ॾिसणु आयो हो? इन खां पोइ हेरोद उन्हनि खे बैतलहम नगर इहो चई करे मोकिलियईं कि वञो, उन ॿार जे बारे में ठीकु ठीकु जांच करे ॻोल्हा कयो ऐं जॾहिं उहो मिली वञेव त मूंखे अची करे ॿुधायो, ताकी मां बि अची करे हुन जे अॻियां झुकी करे सीस नवायां। उहे राजा जी ॻाल्हि मञी करे उतां हली विया ऐं उन्हनि जेको तारो पूरब दिशा में ॾिठो हुयो उहो तारो उन्हनि जे अॻियां अॻियां हलंदो रहियो ऐं जिते ॿारु हुयो उन जॻहि जे मथां अची बीह रहियो। जॾहिं उन्हनि तारे खे ॾिठो तॾहिं उहे ॾाढो ख़ुशीअ सां भरिजी विया। उहे घर जे अंदरि विया ऐं उन्हनि हुन ॿार खे संदसि जी माता मरियम सां गॾु ॾिठो ऐं झुकी करे हुन जे अॻियां सीस नवायूं। पोइ हुननि पंहिंजो पंहिंजो थेलो खोले करे उन्हनि मां सोन, धूप ऐं मुर हुन खे भेंट चढ़ायूं। हुन खां पोइ परमेश्वर ज्योतिषियुनि खे सपने में ख़बरदार करे ईअं चयो वईं कि राजा हेरोद ॾांहुं वापसि न मोटिजो। इन करे उहे ॿिए रस्ते तां पंहिंजे देश में हली विया। मिस्र देश में वञी रहणु। ज्योतिषियुनि जे हली वञण खां पोइ प्रभुअ जे हिकु स्वर्गदूत यूसुफ खे सपने में अची करे ईअं चयईंसि, उथ, इन ॿार खे खणी संदसि जी माता सां गॾु मिस्र देश ॾांहुं हली वञ ऐं जेसिताईं मां तोखे न चवां तेसिताईं तूं उते ई रहिजांइ, छोकी राजा हेरोद इन ॿार जी ॻोल्हा में आहे ताकी हुन खे माराए छॾे। सो उन ई राति जो यूसुफ उथियो ऐं ॿार खे खणी ऐं ॿार जी माता मरियम सां गॾु मिस्र देश ॾांहुं हली वियो ऐं उते तेसिताईं रहियो जेसिताईं राजा हेरोद मरी न वियो। इहो इन करे थियो ताकी प्रभुअ जो उहो वचन पूरो थिए जेको हुन पंहिंजे भविष्य वक्ता जे द्वारा चयो हो कि मां पंहिंजे पुट खे मिस्र देश मां घुरायो आहे। ॿारनि जी हत्या। जॾहिं हेरोद इहो ॾिठो कि ज्योतिषियुनि संदसि सां धोखो कयो आहे त उहो ॾाढो गुस्से सां भरिजी वियो। हुन पंहिंजे सिपाहियुनि खे मोकिले करे ज्योतिषियुनि जे द्वारा ॿुधायल समय जे मुताबिक़ बैतलहम नगर ऐं उन जे आसे पासे जे सभिनीनि इलाक़नि जे 2 सालनि जे ऐं उन खां नंढे छोकरनि खे माराए छॾियईं। तॾहिं यिर्मयाह भविष्यवक्ता जे द्वारा चयल इहो वचन पूरो थियो। रामा नगर में आवाज़ ॿुधण में आयो, रोअण ऐं मातम जो आवाज़। राहेल पंहिंजे ॿारनि जे लाइ रोई रही आहे ऐं शांति न पई थियण चाहे, छोकी उहे हाणे न रहिया। मिस्र देश मां मोटणु। राजा हेरोद जे मरण खां पोइ प्रभुअ जो हिकु स्वर्गदूत मिस्र देश में यूसुफ खे सपने में ॾिसण आयो ऐं उन खे चयईंसि, उथ, ॿार खे ऐं संदसि जी माता सां गॾु इज़राइल देश में हली वञ, छोकी जेके ॿार खे माराइण पिया चाहिनि उहे मरी विया आहिनि। सो यूसुफ उथियो, ॿार यीशु ऐं माता मरियम सां गॾु इज़राइल देश ॾांहुं मोटी आयो। पर जॾहिं हुन इहो ॿुधो कि अरखिलाउस पंहिंजे पिता हेरोद जी जॻहि ते यहूदा क्षेत्र में राज करे रहियो आहे त यूसुफ उते वञण खां ॾकियो ऐं जीअं हुन खे वरी सपने में हिदायत मिली त उहो गलील क्षेत्रनि में हली वियो। उते उहो नासरत नाले जे नगर में वञी रहणु लॻो ताकी उहो वचन पूरो थिए जेको भविष्य वक्ताउनि जे द्वारा मसीह जे बारे में चयो वियो आहे कि उहो नासरी चवाइजंदो।